दादू रिपोर्ट फिदा हुसैन पंवर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू जूही तालके जी गोठ शाम और रवासण बेवा औरत सदोरा जमाली पांजी मासूम न्याणी इमराना से गड पांजी नौजवान पुट 19 साला गुलाम हुसैन जमाली जो सरकारी खर्च से इलाज कराने लाए दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त पुट नंढे पिण खां ई जेरे जी तकलीफ़ में मुब्तला आहे। 1 साल अॻु संदसि मुड़ जी वफ़ात खां पोइ घर जो कमाइण वारो भी केर नाहे। हिन चयो त ॿिनि पुटनि ऐं ॿिनि मासूम न्याणियुनि जो औलाद आहे। पुट जे इलाज लाइ अल्ह तल्ह विकी छॾियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त पुट जे इलाज लाइ वॾी रक़म ख़र्च ईंदी। बेवा औरत सदोरा सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह PPMNA सरदार रफ़ीक अहमद जमाली डिप्टी कमिश्नर दादू समेत वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त पुट जो सरकारी इलाज ते ख़र्च ते इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे।